वर्षू 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 नारे भुट्टे वर्षू 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 हाजियत रजा खान हाजियत रजा खान बाबर अली खान बाबर अली खान मंजूर खान वर्षू वर्षू नारा भुट्टो सरदार मोहम्मद बख्श खान सरदार मोहम्मद बख्श खान मीर बाबर अली खान नंद अब्दुल्ला खान भुट्टो वर्षू 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 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये असांजी रैली कढण जो मक़सद इहा आहे त असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिकु नारो हयूं त मर्सू मर्सू सिंधू न ॾिसूं। सिंधू जो मक़सदु इहा आहे त सिंधु दरिया ते जेको पाणी जो दड़ो आहे जेको इंडिया खां पाणी रोकियो वियो आहे असांजी सिंध जी जेको पाणी जो विरासत आहे उन ते जेको आहे अमल नथो थिए। उन जे लाइ असांजी सिंध जूं ज़मीनूं बजर थी वियूं आहिनि। असांजा हारी जेको आहे बुकूं पिया काटनि फसल कोन पियो थिए त उन जे लाइ चेयरमैन साहिब ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत जो हुकुम हुयो त बाबा तव्हां हर ज़िले में हर तालुके में जेको आहे रैलियूं कढी करे मीरपुर जेको आहे काफ़िले जी सूरत में हेड ऑफिस जेको आहे मीरपुर में असांजे ज़िले जो जेको आहे पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उहा सभु हुते हूंदी। असां असांजा जेको आहे वर्कर यूनियन काउंसिल खां वठी वर्षू 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 नारे भुट्टे वर्षू 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 हाजियत रजा खान हाजियत रजा खान बाबर अली खान बाबर अली खान मंजूर खान वर्षू वर्षू नारा भुट्टो सरदार मोहम्मद बख्श खान सरदार मोहम्मद बख्श खान मीर बाबर अली खान नंद अब्दुल्ला खान भुट्टो वर्षू 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 नारे भुट्टो नारे भुट्टो नारे नारे